बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ ख़ुदाई किताब आहे, उन में को बि शक शुबो कोन्हे। ख़ुदा खां डिॼंदड़नि परहेज़गारनि लाइ सआदत जी राह खोले ॾेखारींदड़ आहे। पर उहे माण्हू जे ॼाणी ॿुझी बुग़्ज़, मफ़ादनि या ख़ुदगर्ज़ीअ सबबां हक़ीक़तनि खां इनकार था कनि त पोइ तूं उन्हनि खे हक़ खां इनकार करण जे नुक़साननि ऐं बुरनि नतीजनि खां ड्रेजारीं ऐं ख़बरदार करीं या न करीं, उहो हरगिज़ की न मञींदा। उन्हनि जे दिलनि ऐं कननि ते अलाह ताला मोहर हणी छॾी आहे। हू न सम्झंदा न ॿुधंदा ऐं हुननि जे अखियुनि ते पर्दा चढ़ी विया आहिनि। उन्हनि लाइ सख़्तु अज़ाब तयारु कयल आहे।